हैदर बख्श जतोई सिंध जो मणियादार मुड़स, सिंध जो बेबाक शायर, हारी हक़दार, तहरीक जो रूह रवां, हारिन जो महबूब रहनुमा, बाबाए सिंध हैदर बख्श जतोई 1901 ईस्वी में ॻोठ बखू देरो में फ़कीर मुंश अलहदार जतोई जे घर पैदा थियो। जतोई साहब लाड़काणे ऐं कराची मां तालीम हासिल कई ऐं रेवेन्यू खाते में मुलाज़िम थियो। रेवेन्यू खाते में हुजण सां खेसि हारिम जी हालत रास जो ऐं उन्हनि जे मसइलनि जो अहसासु थियो। गुरबत ऐं ॿियनि मसइलनि संदसि जी झंझोड़े छॾियो। उन कैफ़ियत में शिकवा लिखियाईं जेका अलामा इक़बाल जी शिकवा खां मुतासिर थी लिखियाईं, जंहिं ते वॾो गोड़ गुमसान थियो, पर जतोई साहब जवाब शिकवा न लिखियो ऐं पंहिंजे मौक़िफ़ ते क़ाइमु रहियो ऐं नौकरी खे लत हणी हारिन जी हालत बहितर बनाइण ऐं उन्हनि खे आवाज़ ॾियण लाइ हारी कमेटी ठाहियईं। कामरेड हैदर बख्श जतोई बुलंद पाए जो शाइर हो, जंहिं केतिरा ई शाहकार नज़म तख़लीक़ कया। संदसि तवील नज़मनि में शिकवा, जीए सिंध, बलोचिस्तान, दरिया शाह, आज़ादीअ ऐं क़ौम बहितरीन नज़म आहे। ही संदसि कलाम जो मुख़्तसर नमूनो आहे। थी सावणीअ में तोखे बहारी थिए, बहारीअ में ख़ुशि ख़ल्क़ सारी थिए, थी सावक सां धरती बेकारी थिए, थी हर का ज़मीन बरखवारी थिए, बेठियूं रेज खाइनि सघो अन्न उपाइनि, प्रीत वाह बेला करे झंग बेला, थिए झंग झर पाणी थो 4 माह, भले आए जे आए दरिया शाह। जतोई साहब के सिंध ऐं हारिन सां इश्क हो। इनकलाब लफ़्ज़ साईं खेसि मोहबत हुई। हुन सिंध में हारी हलचल तेज़ करण लाइ अख़बार हारी हक़दार जारी कई। उन अख़बार रस्ते कामरेड सिंध में जदीद सियासी ऐं इक़्तिसादी फ़िक्र जी प्रचार कंदो रहियो। हू केतिरा ई दफ़ा जेल वियो, जंहिंसां संदसि तबियत किरी पई, पर पोइ ही खाहोड़ी इंसान पंहिंजी तहरीर हुआ तक़रीर ज़रिए हारिन जे एके ऐं उन्हनि जे आजबे लाइ विढ़ंदो रहियो। सिंध सां बेपनाह इश्क करे खेसि आशिक़ सिंध ऐं बाबाए सिंध जो लक़ब मिलियो। जतोई साहब 21 मई 1970 ईस्वी में वफ़ात कई।